اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین الصلاۃ والسلام وتحیۃ الاکرام علی سیدنا و مولانا و مولا الثقلین بالقاسم مصطفیٰ محمد وعلی آلہ الطیبین الطاہرین المعصومین المظلومین اما بعد فقد قال اللہ سبحانہ تبارک و تعالی فی کلامہ المجید و فرقانہ الحمید بسم اللہ الرحمن الرحیم انا اعطیناک الکوثر فصل لربک وانحر ان شانئک هو الابتر۔ جناب زینب سلام اللہ علیہ خاندان عصمت و طہارت جی उहा बाज़मत बीबी आहे जंहिंजा जेतिरा फ़ज़ाइल पढ़िया वञनि उहे घटि आहिनि। ख़ानदान इस्मत व तहारत जी हिन बाअज़मत बीबी जी विलादत खां वठी शहादत ताईं संदन ज़िंदगी ते नज़र कयूं था त फ़ज़ाइल सां करामात सां सरशार नज़र अचे थी। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी विलादत मशहूर कौल जे मुताबिक़ 5 जमादुल अव्वल सन 5 हिजरी कमरी या सन 6 हिजरी कमरी इख़्तिलाफ़ रिवायत जी बुनियाद ते थी आहे ऐं जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी विलादत खां पोइ जॾहिं जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जे नाले रखण जो टाइम आयो त नाले रखण जी रस्म ते जॾहिं असां निगाह था कयूं त ख़ुदि हिन बीबी जी अज़मत असांजे साम्हूं आश्कार थींदे नज़र अचे थी। जॾहिं जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा खे आंदो वञे थो मौला अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब जी ख़िदमत में त हिन नओ मौलूद ॿार जो तव्हां नालो रखो त जनाब अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब इहो फ़रमाइनि था त नाले रखण में आउं पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सबक़त न कंदुसि। जनाब पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं सफ़र ते वियल हुया ऐं जनाब अली इब्न अबी तालिब जिन फ़रमायो त आउं पैगम्बर जे अचण जो इंतज़ारु कंदुसि। हीअ उहा बाअज़मत न्याणी आहे जंहिंजे नाले जो इंतिख़ाब पैगम्बर ई करे सघनि था। जॾहिं पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वापसि मोटिया जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा खे पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में आंदो वियो, या रसूलल्लाह हिन मौलूद जो नालो रखो। जॾहिं मौलूद जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा पैगम्बर इस्लाम जे हथनि ते आयूं त जनाब पैगम्बर इस्लाम पंहिंजी ज़ुबान ते कलिमात जारी कया त मूं कॾहिं बि कंहिं बि कम में वही इलाही खां सबक़त नाहे कई ऐं वही इलाही जो इंतज़ारु कंदुसि। जेको ख़ुदा जे तरफ़ खां हुकुम हूंदो उन जे मुताबिक़ ऐं पंहिंजी हिन न्याणी जो नालो रखंदुसि। कुझु देरि गुज़री त जनाब जिब्राईल अल्लाह जो हुकुम खणी नाज़िल थियो, या रसूलल्लाह हिन न्याणी जो नालो तव्हां ज़ैनब रखो। हीउ उहो नालो आहे जेको ख़ुदावंद मुतआल हिन न्याणी जे लाइ इंतिख़ाब कयो आहे। ॾिसो केतिरी बाअज़मत बीबी आहे, केॾो वॾो मक़ाम आहे जो जंहिंजे नाले रखण जे लाइ बि एॾो वॾो एहतमाम कयो थो वञे। इहा का आम ॻाल्हि न आहे, इहा ॻाल्हि जनाब ज़ैनब जी अज़मत खे थी ॿुधाए त पैगम्बर इस्लाम हुन जे नाले लाइ अल्लाह जे हुकुम जो इंतज़ारु थो करे। ज़ैनब अरबी एतबार सां मुख़फ़फ़ आहे, छाजो ज़ैन अब जो 2 लफ़्ज़ आहिनि, ज़ैन उन खां पोइ अब, यानी छा, यानी पीउ जी ज़ीनत। ऐं वाक़ई जनाब ज़ैनब जे किरदार ते असां जॾहिं निगाह था कयूं त वाक़ई जनाब ज़ैनब जो किरदार पंहिंजे पीउ जे लाइ हमेशह ज़ीनत जो सबबु बणियो आहे। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा
उहा बीबी आहे जेका 5 सालनि जी उमिरि जी हुई जो संदन सर तां संदन वालिदा जो सायो हटी वियो। जनाबे फातिमा ज़हरा सलाम अलैहा शहीद थी वियूं ऐं उन खां पोइ अमीरुल मोमिनीन जी सरपरस्ती में अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब जी सरपरस्ती खां पोइ इमाम हसन सलाम जी सरपरस्ती में जनाबे ज़ैनब रहियूं। सन 17 हिजरी में जनाबे ज़ैनब जो निकाह जनाबे अब्दुल्ला सां थियो आहे। जनाबे ज़ैनब खे जेको औलाद अल्लाह ताला अता कयो उन में 4 फर्ज़ंद ऐं 1 न्याणी हुई। फर्ज़ंदनि में जनाबे अली, जनाबे औन, जनाबे मोहम्मद, जनाबे अब्बास ऐं न्याणियुनि में जनाबे उम्मे कुलसूम। इन 4 फर्ज़ंदनि मां 2 फर्ज़ंद बीबी जा करबला मौला जे मैदान में शहीद थिया आहिनि। जनाबे ज़ैनब जी कुर्बानी करबला जे मैदान में बेमिसाल आहे। करबला जे मैदान में मौला हुसैन अलैहिस्सलाम जे कारवान में जनाबे ज़ैनब सलाम अलैहा जॾहिं पहुचनि थियूं त करबला जे मैदान में चाहे करबला खां पोइ कूफे ऐं शाम जी बाज़ारनि ऐं दरबारनि ताईं जेको जनाबे ज़ैनब जो किरदारु आहे उहो जनाबे ज़ैनब जी शुजात, जनाबे ज़ैनब जी शहामत, जनाबे ज़ैनब जे सब्र ऐं इस्तिक़ामत जी बहितरीन अक्कासी कंदड़ आहे। बहरहाल फ़ज़ाइल जो हिकु दरिया आहे, फ़क़ति 1-2 फ़ज़ीलतनि जी तरफ़ इशारो कजे थो। जनाबे ज़ैनब सलाम अलैहा जे इल्म जी तरफ़ जॾहिं असां निगाह था कयूं त उहा बीबी आहे जंहिंजे लाइ इमाम सैयद सज्जाद वक़्त जो इमाम मुख़ातब थी फ़रमाए थो, अम्मते अंते बिहम्दिल्लाह आलिमतुन गैर मुअल्लिमतिन फ़हिमतुन गैर मुफ़हिमतिन। ए मुंहिंजी फुफी ज़ैनब, तव्हांजो उहो मक़ाम आहे जो तव्हां हिकु अहिड़ी आलिम आहियो जंहिंखे कंहिं तालीम नाहे ॾिनी, दुनिया जे कंहिं बि उस्ताद तव्हांखे तालीम नाहे ॾिनी, ऐं अहिड़ी फ़हीमा ऐं समझदार औरत आहियो जो जंहिंखे कंहिं बि नाहे सम्झायो। यानी इमाम अलैहिस्सलाम इन जुमिले सां सम्झाइणु चाहिनि था त जनाब ज़ैनब सलाम अलैहा जो इल्मु बि को आम इल्मु न आहे, हीउ उहो इल्मु आहे जेको डायरेक्ट मरकज़ वही सां मुतसिल आहे, मंबे इल्म इलाही सां मुतसिल आहे। इल्म इलाही जे ज़रिए सां, इल्म लदुनी जे ज़रिए सां जनाब ज़ैनब सलाम अलैहा आलिमा बणी आहे। जनाब ज़ैनब सलाम अलैहा जे इल्म जे लाइ आऊं एतिरो चवणु काफ़ी सम्झंदुसि जो जॾहिं कूफे जी बाज़ार में बीबी ख़ुतबो ॾिनो त ॿुधण वारा इहो ई चई रहिया हुया त अॼु असांखे अली जो लहजो यादि अची वियो, ऐं फ़क़ति लहजो न बल्कि जनाब ज़ैनब जो जेको बयानु हो उन बयान मां बि ॿुधण वारनि उन बलागत जो इस्तिफ़ादो कयो जेका बलागत अली इब्न अबी तालिब जी ज़बान ते जारी थींदी हुई। वाक़ई इहा जनाब ज़ैनब जे इल्म जी अक्कासी कंदड़ हिकु ख़ुसूसियत आहे जेका हर कंहिं में नथी पाती वञे, फ़क़ति जनाब ज़ैनब में पाती थी वञे। जनाब ज़ैनब सलाम अलैहा जी इबादत जी तरफ़ निगाह कयो। जनाब ज़ैनब जी इबादत जो उहो मक़ाम आहे जो जनाब ज़ैनब खे आबिदे आले अली जो लक़ब ॾिनो वियो आहे। आबिदे आले अली जनाब ज़ैनब आहे, ऐं जनाब ज़ैनब जी इबादत जो उहो मक़ाम आहे जो रिवायत बयानु कनि थियूं त जनाब ज़ैनब जी आम हालात में त पंहिंजी जाइ ते, पर करबला जे वाक़े खां पोइ अहिड़नि सख़्तु हालात में बि कॾहिं निमाज़ शब कज़ा नाहे थी। इहो ई सबबु आहे जो मौला हुसैन अलैहिस्सलाम जनाब ज़ैनब खे मुख़ातब थी फ़रमाइनि था, हे मुंहिंजी भेण ज़ैनब, कॾहिं बि मूंखे निमाज़ शब में न विसारजांइ। वक़्त जो इमाम जेकॾहिं कंहिं बीबी खे मुख़ातब थी करे फ़रमाए त मूंखे निमाज़ शब में न विसारजांइ त वाक़ई तमामु वॾो मक़ाम आहे। इन खे सम्झी नथो सघे इंसानु, उन ताईं इंसान जो अकुलु नथो पहुची सघे। जनाब ज़ैनब सलाम अलैहा जे सब्र इस्तिक़ामत जी तरफ़ निगाह कजे त करबला जी पूरी कहाणी हिन बीबी जे सब्र ऐं इस्तिक़ामत ते गवाह आहे। करबला, कूफा, शाम
में जेके बीबी सलामुल्लाह अलैहा मुसीबतूं ॾिठियूं, उन मुसीबतनि जे करे बीबी खे उम्मुल मसाइब जो लक़ब ॾिनो वियो, मुसीबतनि जी माउ। लेकिन उन जे बावजूद जो बीबी मुसीबतनि जी माउ सॾी वई, मुसीबतनि जो मर्कज़ सॾी वई, लेकिन मारिफत उन मक़ाम ते पहुतल आहे जो जॾहिं इब्न ज़ियाद बीबी खे मुखातिब थी करे चवे थो त तव्हांजे ख़ुदा तव्हां सां छा कयो, त बीबी कहिड़ो जुमिलो थी पंहिंजे ज़बान ते इस्तेमालु करे, फरमाए थी मा रए तु इल्ला जमील आहे, ख़ुदा जे तरफ़ां असां जेको कुझु ॾिठो उहो तमामु सुहिणो ॾिठोसीं। इहो मारिफत जो आला मक़ाम आहे जो उहा बीबी जेका मुसीबतनि जो मर्कज़ हुजे, लेकिन ख़ुदा जे तरफ़ां खां जेका बि शइ अचे थी उनखे इन निगाह सां थी ॾिसे। इन बीबी जी बाबरकत ज़िंदगी, उन मां जेकॾहिं इंसानु इस्तिफ़ादो करणु चाहे त दुनिया जी हर औरत, दुनिया जो हर मर्द उन मां काफ़ी फैज़ हासिल करे सघे थो। बीबी 15 रजब सन 62 हिजरी शाम जे कंहिं सफ़र ते जॾहिं वेल हुई पंहिंजे शोहर सां गॾु, त उते बाज़ रिवायात जे मुताबिक़ बनी उमैया जे साज़िश सां बीबी खे शहीद कयो वियो ऐं बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा हमेशह जे लाइ शाम जे शहर में महिमान बणिजी वई। असांखे अल्लाह ताला तौफ़ीक़ अता करे त बीबी जे नक्शे क़दम ते हली करे बीबी जी ज़िंदगी मां फैज़ पिराए सघूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।